पुराने वक्त की गाल तमाम पुरानी बाबा साईं रहमतुल्लाह अलैह जवान होया एकड़ो बरोचन जो गोठ उन गोठ में विया तकरीर करण पुराने ज़माने की गाल वो बरोच तारी बरोच की ॻाल्हाईंदा उते जो पौधा जो बाबा तकरीर मस शुरू कई तो साम्हूं ख़बर पिया पुलिस आई आहे भॼो भॼो पूछा पिया चवनि गुरखा गुरखा पुलिस आसगा छा पिया चवनि गुरखा गुरखा पुलिस आसगा ॿियो मुफ्ती साहब निश्ती सही थो चवां हा पास त कयो यार कुझु कंहिं ॻाल्हि में त पास कजो हिकिड़ा गुरखा गुरखा पुलिस आसगा ॿियो मुफ्ती साहब निश्ती टियों थो चए मुफ्ती रा बिल्ली यके शर्रे धुए हुर्रे गुरखा अदा तो नहीं मां कोन जो मां नाम सा को शर आया ॻाल्हाईंदा हलो मूंसां ॻाल्हाईंदा इशारा बेड़ा पार देना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि उन अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ज़मानो आहे उन में इस्लाम के तमाम घणियूं फतहूं नसीब थियूं आहिनि उन फतहनि जे अंदर हिकिड़ो ईरान जो इलाइक़ो आहे जंहिंजो नालो आहे सूस सीन वा सीन जे नाले सां सूस इलाइक़ो आहे उहो इलाइक़ो बि फतह थियो आहे फतह थियण खां बाद उते जो जेको सहाबी जे फतह कयो हो सिपह सालारो उन जो नालो हज़रत अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु ताला छा नालो उनजो हज़रत अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु ताला उन अबू मूसा अशरी जो उन मस्जिद इलाइक़े में पहुतो आहे उते इस्लाम नाफ़िज़ थियो आहे त उते उनखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि महसूस थी आहे ख़बर पियसि त हिते हे मामिलो आहे छा ख़बर पियसि मिसाल तौर ते कीअं मिसाल तौर तव्हांजे साम्हूं बुज़ुर्ग आहे न गाॾी शाह ईअं आहे न बाबा बुज़ुर्ग आहे न पर हाणे मां त वियो कोन्हे पर लाज़मी तव्हां विया हूंदा तव्हां गाॾी शाह ते कीअं वञिबो आहे माण्हू वेंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां अहिड़े साॻे तरीक़े सां उन सूस जे इलाइक़े में हिकिड़ो को बुज़ुर्ग हो पर उनजो हाल ई हो त उनजो जिस्म सही सलामत हो ऐं उहो लाश जेको इंसान जेको वफ़ात कयल हो उनखे 100 साल बल्कि हज़ारे साल गुज़रिया हुया उन गार जे अंदरि उहो कल हुयो हाणे माण्हू छा कंदा हुया त जॾहिं बि हुननि खे ॾुकर अची वेंदो हो मींहं जी ज़रूरत थींदी हुई त उन जेको आहे त लाश मुबारक खे उन जेको आहे त जिस्म मुबारक खे ॿाहिरि कढंदा हेॾो उस में कढंदा हेॾो उस में उन महिल मथो आसमान तो मींहुं वसण शुरू थी वेंदो सम्झ में ॻाल्हि आई पक अचे थी न ॻाल्हि हाणे जॾहिं जो इस्लाम नाफ़िज़ थियो त अदा इस्लाम नाफ़िज़ थियण में इहा ॻाल्हि बि आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे हज़रत अली फरमाए थो त नबी साईं मूंखे 3 वसीयतूं कयूं आहिनि कहिड़ियूं 3 वसीयतूं ओ अली तोखे कहिड़ियूं 3 वसीयतूं हज़रत अली फरमाए थो अल्लाह